आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवर ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग अॼु थींदी। आज़ाद कश्मीर के कानून साज़ असेंबली जो इजलास 3 वॻे थींदो। पीपल्स पार्टी के 35 खां वधीक मेंबर की हिमायत हासिल हुजण जी दावा। ज़रनि मूजिब बेतमादी रिथ के लाइ सादी अक्सरियत 27 वोट घुर्बल आहिनि। नून लीग बेतमादी रिथ में पीपी जो साथ दींदी। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवर इस्तीफ़ा न ॾियण ऐं बेतमादी रिथ जो मुक़ाबिलो करण जो ऐलान कयो हो। वफ़ाक़ी आईनी अदालत के वधीक ॿिनि जजिस हलफ़ खणी वरितो। वफ़ाक़ी आईनी अदालत के चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान, जस्टिस रोज़ी खान और जस्टिस अरशद हुसैन का हलफ़ खणायो। हलफ़ बरदारी तकरीब इस्लामाबाद हाई कोर्ट के कॉन्फ्रेंस रूम में थी। तकरीब में इस्लामाबाद हाई कोर्ट के चीफ जस्टिस सरदार सरफराज डोगर, जस्टिस अरबाब ताहिर, जस्टिस खादिम हुसैन सुमरो, जस्टिस मोहम्मद आज़म खान, इस्लामाबाद हाई कोर्ट के बार जो सदर वाजिद गिलानी और ॿिया शरीक थिया। चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान समेत वफ़ाक़ी आईनी अदालत जा 7 जज हलफ़ खणी चुका आहिनि। मुल्क की पहिरीं वफ़ाक़ी आईनी अदालत केसिस जूं ॿुधणियूं हलाइण शुरू करे छॾियूं। चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान वफ़ाक़ी आईनी अदालत के लाइ 3 बेंचेस जोड़े छॾियूं। पहिरीं बेंच में चीफ जस्टिस अमीनुद्दीन खान, जस्टिस अली बाकर नजफी और जस्टिस अरशद शाह शामिल। बी बेंच में जस्टिस हसन अज़हर रिज़वी और जस्टिस के आगा शामिल आहिनि। टी बेंच में जस्टिस आमिर फारूक और जस्टिस रोज़ी खान के शामिल किया वियो। सिंध बार काउंसिल के सॾ ते 27 तरमीम खिलाफ़ सॼी सिंध में अदालती कार्रवाई जो बाइकाट। कराची में वकीलान सिटी कोर्ट जा दरवाज़ा बंद करे छॾिया। सिटी कोर्ट अंदर कैंटीन और फोटो स्टेट मशीन जा दुकान में बंद कराया विया। मलीर, हैदराबाद, सखर, लाड़काणो, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर खास और नौशरो फिरोज में वकीलन पर अदालती कार्रवाई जो बाइकाट करे मुज़ाहिरा। 27 और 26 तरमीम खिलाफ़ नारेबाज़ी। वकील अॻवाननि चयो आहे त गैर आइनी तरमीमुनि जे वापसि थियण ताईं तहरीक जारी रहंदी। एनएफ जो कम किलो मंशात पकड़ण न पर सप्लाई लाइन कटण आहे। तालिबान अफगानिस्तान मंशात जूं फैक्ट्रियूं बंद कयूं त हिते शुरू थी वियूं। जस्टिस जमाल मंदोखेल जा मंशात जी सप्लाई न रोकण ते सरकारी इदारनि मथां कावड़ जो ज़ाहिर। मंशात केस जे जवाबदार जी ज़मानत बाबति ॿुधणी दौरान जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾींदे चयो त 5 या 10 किलो जो मसइलो न आहे, पर टननि जे हिसाब सां मंशात हथ अचे थी। मंशात जा फ़ुसल थी रहिया आहिनि। सभिनी खे मालूम आहे, पर को कार्रवाई नथो करे। उहो ज़ियाल हक़ जो ॾिनल तोहफ़ो आहे, हाणे उनखे भोॻियो। पाकिस्तान ऐं चीन विच में दहशतगर्दी के ख़ात्मे ऐं सिक्योरिटी सहकार वधीक मज़बूत बनाइण ते इतफ़ाक़। इस्लामाबाद में चीन के सफ़ीर जियान ज़ेडोंग जी वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी सां मुलाक़ात। पाक चीन बितरफ़ो लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी के मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट। चीन के सफ़ीर इस्लामाबाद में आपघाती हमले की मज़म्मत कंदे क़ीमती जाननि के ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो त पाक चीन लाॻापा गॾियल एतमाद ऐं एतिराम ते ॿधल आहिनि। चीन पाकिस्तान जो उहो बाएतमाद दोस्त आहे जंहिं हर ॾुखे वक़्त में साथ ॾिनो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी सबबि सभ खां घणो मुतासिर मुल्क आहे। चीनी सफ़ीर चयो त पाकिस्तान सां भरपूर सहकार जारी रखंदासीं। ऐं सागण भरिसां शाख के 3 फुट गहरो, 3 ॻोठ ऐं फ़सुल पाणी हेठि। इतला बावजूद आपाशी हमलो न पहुतो। ॻोठ मीर अली मरी वटि सागण शाख के गारो पियो। ॻोठ मीर अली मरी, ॻोठ भोंगर मरी ऐं ॻोठ करीमदाद बिरोही समेत 100 एकड़नि ते पोखियल फ़सुल पाणी हेठि। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत गारो बंदि करण जी कोशिशुनि में रुधल। ॻोठाणनि जो चवणु आहे त इतला ॾियण बावजूद आपाशी हमलो न पहुतो आहे। फौरी तौर गारो बंदि करे नुक़सान जो इज़ालो कयो वञे।